अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। मां तव्हांजो पंहिंजो इक़बाल बोज़दार। महिरबानी करे सिंध जे नाले सां मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे, उनखे सब्सक्राइब कंदा। अॼु असां हाला में मौजूदु आहियूं। हाला जे हथ जा हुनर तव्हांखे ॾेखारींदासीं। हीअ अलाबास हाला हैंडीक्राफ्ट्स दुकानु आहे, हुन ते मां मौजूदु आहियां। हीअ तव्हांखे मुख़्तलिफ़ शयूं हथ जूं ठहियल ॾेखारींदासीं। हीअ ॾिसो, लेडीज़ ड्रेस आहिनि, हीअ छॿा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मटका वग़ैरह आहिनि, हथ जूं ठहियल शयूं आहिनि। तमामु बहितरीनु हाला जो कमु थियलु आहे। हीअ ॾिसी सघो था तव्हां। हीअ गुलदस्ता वग़ैरह आहिनि, शो पीस आहिनि, हाला जा ठहियल तमामु बहितरीनु कमु थियलु आहे। जॾहिं बि हाला वञनि त इहे शयूं महिरबानी करे ख़रीद कंदा। हीअ ॾिसी सघो था। हीअ मुख़्तलिफ़ ड्रेस आहिनि, शो पीस आहिनि। हीअ ॾिसी सघो था तव्हां, शो पीस आहिनि। हीअ मर्दाना वास्कोट आहिनि ऐं मर्दाना ड्रेस आहिनि, हथ जा ठहियल तमामु बहितरीनु कमु थियलु आहे। हीअ लेडीज़ ड्रेस आहिनि, सिंधी सकाफ़त हुन मां बिल्कुलु ज़ाहिर थिए थी पई। असां हाला जे हिकिड़े दुकान ते मौजूदु आहियूं, तव्हांखे मुख़्तलिफ़ शयूं ॾेखारींदासीं। हीअ ॾिसी सघो था तव्हां। हीअ ॾिसी सघो था, गुलदस्ता वग़ैरह आहिनि, शो पीस आहिनि, तमामु बहितरीनु आहे। जॾहिं बि हाला वञण ते इहे शयूं ॾिसो, ख़रीद कयो।